जी तो तव्हांखे ख़बर आहे गुज़िरियल 3-4 महीना अॻु में हिते तमामु तूफ़ानी बरसाति थी। उन खां पोइ असांजा थंभा किरण खां पोइ कुझु चोर हितां तारूं जेके हुआ सभु तारूं चोरी करे विया, जंहिंजो असां SDO वटि बि वियासीं। SDO असांखे हिकु लेटर ॾिनो, रिसीविंग लेटर, जे थाणे ते तव्हां वञी NC नामालूम माण्हू ते NC दाख़िल करायो, उन खां पोइ तव्हांखे जे लाइ थंभा ऐं तारूं अची वेंदा। इहो बि कमु असां करायोसीं, लेटर बि ठाहिरायोसीं, NC बि कटरायोसीं थाणे खां। उन खां बावजूदि हिन महिल ताईं को बि वापडा वारो असां सां जेको आहे ताउन करण लाइ केरु तयार ई न आहे। हर महीने असां उन्हनि खे तक़रीबन 40-50 हज़ार जो अगरि तव्हां बिल मिले थो वापडा खे, उन खां बावजूदि बि असांजा नंढड़ा ॿार आहिनि, मासूम आहिनि, जेके मलेरिया में बुखार थी पियो आहे, हिननि खे जेके इलाजु करण लाइ हिते इलाज न आहे त सेवण वञूं, सेवण में ताईं बि ख़र्चु खपनि, पैसा खपनि। गुरबत तमामु तेज़ आहे, तव्हांखे ख़बर आहे, तमामु वॾी गुरबत आहे। हींअर तमामु ॾुखियाई खे असां मुंहुं ॾेई रहिया आहियूं, जंहिंजो असां अलाए केतिरा दफ़ा कुझु अॻु में असां एहतिजाज बि कयोसीं। साईं मुराद अली शाह खे बि असां चवरासीं ख़ुदा असां तव्हांजा वोटर तकी सदियुनि खां, साल 2 साल 3 साल जो न, सदियुनि खां तव्हांजा वोटर, तव्हांजो ॻोठु असांजी ॻोठ जो साम्हूं ई आहे। हितां अगरि ज़ोर सां हक़ल को हींअर जेको मां रड़ियूं पियो कयां, शायदि उनजा माण्हू मुंहिंजो आवाज़ु ॿुधी वञनि, पर पोइ बि उन्हनि जे कननि ते जू कोन थो चुरे। छाजे लाइ आख़िर? छा असां निधड़का आहियूं? छा आहियूं? या ॿिया मुल्क मां असां हिते बांग्लादेश मां आया आहियूं? साईं जा वोटर आहिनि सदियुनि खां। असांखे बिजली छो नथी मिले? आख़िर कहिड़ो सबबु आहे असांखे बिजली नथो मिले? वापडा वारनि खे चओ ख़ुदा असांजो जेको बुनियादी हक़ आहे, जेको असांखे बिजली